मां बंसी धमेजा तव्हांजो स्वागत कयां थो। श्रीमद भागवत गीता हिकु अहिड़ो आध्यात्मिक ग्रंथ आहे जंहिंजा सभिनी भाषाउनि में अनेक अनुवाद तर्जुमा कया विया आहिनि ऐं उन्हीअ ते सभिनी खां वधीक टीकाऊं बि छाया थियूं आहिनि। श्रीमद भागवत गीता भगवान कृष्ण ऐं अर्जुन जो संवाद आहे। महाभारत जे युद्ध शुरू थियण खां पहिरीं कुरुक्षेत्र भारत में पांडव सेना ऐं कौरव सेना आम्हूं साम्हूं बीठियूं हुयूं। जॾहिं अर्जुन ॿिन्ही पासे पंहिंजा वॾा ॾाॾा परॾाॾा गुरुजन मित्र संबंधी सभई ॾिठा त मोह में पइजी करे भगवान कृष्ण खे युद्ध करण जे लाइ मना कयईं। भगवान कृष्ण हुन खे ज्ञान ॾिनो, आत्मा जो जेका अविनाशी आहे, शरीर जेको नाशवान आहे ऐं असांजे जीवन जे हर कंहिं पहलूअ ते भगवान कृष्ण विस्तार सां अर्जुन खे सम्झायो ऐं युद्ध जे लाइ तयारु थी वियो। श्रीमद भागवत गीता में अहिड़ो ज्ञान आहे जेको असांखे हिन संसार खे बिना छॾे हिन संसार में रही करे सुखी समृद्ध आध्यात्मिक जीवन गुज़ारण जो तरीक़ो सुझाए थो। अॼु जॾहिं असां ॾिसूं था कि पंहिंजे स्वार्थ जे लाइ असां सभई पाण बि दुखी था रहूं ऐं ॿियनि खे बि दुखी जीवन गुज़ारण ते मजबूर कयूं था। ॾिसूं था कि चरित्र हनन थी रहियो आहे, ग़लति राह ते हली रहिया आहियूं ऐं इहो बि ॾिसूं था त अॼु दुनिया एटॉमिक वार जे ॾांहुं तमामु तेज़ रफ़्तार सां वधी रही आहे। अहिड़े में मूंखे लॻे थो श्रीमद भागवत गीता जो ज्ञान असां सभिनी खे सही जीवन गुज़ारण जी प्रेरणा ॾिए थो ऐं असांखे ज्ञान ग्रहण करणु खपे। ऐं मुंहिंजो अर्ज़ु इहो बि आहे कि असां पंहिंजनि दोस्तनि मिटनि माइटनि सुञाणप वारनि खे श्रीमद भागवत गीता जो ज्ञान ग्रहण करण जे लाइ प्रेरित कयूं ताकि हू बि पंहिंजी सुठी ज़िंदगी संतुष्ट आध्यात्मिक ज़िंदगी गुज़ारे सघनि। मां श्रीमद भागवत गीता जो अनुवाद भगवान कृष्ण जी कृपा सां करे सघियुसि ऐं मुंहिंजा किताब हिंदी सिंधी ऐं अंग्रेज़ी में छपिया आहिनि। हींअर मां तव्हांजे साम्हूं श्रीमद भागवत गीता जो अनुवाद सिंधीअ में हिकु हिकु अध्याय करे पेश कंदुसि। पहिरियों अध्याय अर्जुन विषाद योग। कुरुक्षेत्र धर्म क्षेत्र में कौरवनि जी सेना सजियल हुई। पांडव सेना साम्हूं तयारु जंग जे लाइ बीठी हुई। धृतराष्ट्र चयो, हे संजय, धर्मभूमि कुरुक्षेत्र में जंग जी इच्छा सां कठा थियल मुंहिंजा पुट ऐं पांडव जा पुट छा छा करे रहिया आहिनि। संजय चयो, हे राजन, राजा दुर्योधन पांडव जे पुटनि जी सेना जी व्यू रचना ॾिसी करे द्रोणाचार्य जे भरिसां वञी करे कुझु चई रहियो आहे। हे आचार्य, पांडव जे पुटनि जी हिन विशाल सेना खे ध्यान सां ॾिसो, जंहिंखे तव्हांजे बुद्धिमान शिष्य द्रुपद जे पुट कारीगरीअ सां सजायो आहे। हिन जंग में भीम ऐं अर्जुन जहिड़ा अनेक वीर धनुर्धन आहिनि। युयुधान, विराट ऐं द्रुपद जहिड़ा महान योद्धा बि आहिनि। साण धृष्टकेतु, चेकीतान ऐं काशीराज जहिड़ा महान वीर बि आहिनि। पुरुजित, कुंती भोज ऐं शैब्य जहिड़ा मनुष्यनि में श्रेष्ठ योद्धा बि आहिनि। प्राकर्मी युधामन्यु ऐं शक्तिशाली उत्तमौजा बि आहिनि। सुभद्रा जो पुट ऐं द्रौपदीअ जे पुटनि सां गॾु ॿिया महान योद्धा बि आहिनि। हे ब्राह्मण श्रेष्ठ, तव्हां असांजे तरफ़ां युद्ध करण वारनि ख़ासि शक्तिवान योद्धाउनि खे ॼाणी वठो। मां तव्हांखे तव्हांजी ॼाण लाइ सेना जे योद्धाउनि जे बारे में ॿुधायां थो। मुंहिंजी सेना में सदा विजयी थियण वारनि में तव्हां भीष्म कर्ण आहिनि। कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्त जो पुट भूर्श्वा बि आहिनि। मुंहिंजे लाइ जीवन बलिदान करण लाइ तयारु ॿिया अनेक शूरवीर आहिनि। उहे जंग विद्या में माहिर अनेक शस्त्रनि सां सजियल आहिनि। भीष्म द्वारा बचाव लाइ तयारु थियल असांजी सेना जी अपार शक्ति आहे। भीम द्वारा बचाव लाइ तयारु थियल पांडव सेना जी शक्ति सीमित आहे। तव्हां सभु पंहिंजी पंहिंजी जॻह मोर्चा संभाले वठो ऐं साथ ॾेई करे भीष्म पितामह जी रक्षा कयो। तॾहिं वॾे प्रतापी भीष्म शींहं जिया गजगोड़ कंदे शंख वॼायो
ऐं तमामु घणी ख़ुशी दुर्योधन जे हृदय में पैदा कई। उन खां पोइ अनेक शंख, नगाड़ा, दुहिल, मृदंग वग़ैरह वॼण लॻा। सभु गॾु वॼी करे ॾाढो ई ॾकाईंदड़ आवाज़ पैदा करण लॻा। श्री कृष्ण ऐं अर्जुन विराजमान आहिनि अछनि घोड़नि वारे रथ ते। उन खां पोइ हू बि दिव्य शंख वॼाइण लॻा। भॻवानु कृष्ण पांचजन्य नाले वारो शंख वॼायो ऐं अर्जुन देवदत्त नाले वारो। ख़ौफ़नाक कमु करण वारे भीम महाशंख पौंड्र नाले वारो शंख वॼायो। कुंती पुत्र युधिष्ठिर अनंत विजय नाले वारो, नकुल सुघोष नाले वारो ऐं सहदेव मणिपुष्पक नाले वारो शंख वॼायो। अलॻि अलॻि शंख वॼाया श्रेष्ठ धनुष वारे काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टदुम ऐं राजा विराट न हाराइण वारे सात्यकी ऐं राजा द्रुपद शंख वॼाया। द्रौपदीअ जे पंजनि पुटनि शंख वॼाया। विशाल बाहुनि वारे सुभद्रा जे पुट अभिमन्यु बि शंख वॼायो। पृथ्वी ऐं आकाश में थिरथिलो कंदड़ आवाज़ गूंजियो, जंहिं धृतराष्ट्र जे पुटनि जे हृदय में डपु पैदा कयो। हे राजन, पांडुपुट अर्जुन हनुमान वारे निशान लॻल रथ ते वेठो आहे। अर्जुन तीर हलाइण लाइ धनुष खणी धृतराष्ट्र जे पुटनि खे ॾिठो। तॾहिं अर्जुन कृष्ण खे चयो, रथ ॿिन्ही सेनाउनि जे विच में हली करे बीहारियो। मां युद्ध भूमीअ में हाज़ुर युद्ध जी इच्छा रखण वारनि खे ॾिसी सघां। मां ॼाणी सघां हिन युद्ध में मूंखे किन किन सां युद्ध करणो आहे। जंग जी इच्छा सां आयल योद्धाउनि खे सुञाणे वठां। मां दुर्योधन जे साथ में बीठल सभिनी खे ॼाणी वठां। संजय चयो। जॾहिं अर्जुन श्री कृष्ण खे इहो चयो त श्री कृष्ण अर्जुन जो रथ सेनाउनि जे विच में बीहारियो। श्री कृष्ण अर्जुन खे सभिनी जे साम्हूं चयो, हे अर्जुन, हिननि गॾु थियल वीरनि खे तूं ॾिस। उते प्रथापुत्र अर्जुन पंहिंजे चाचनि, मामनि, ॾाॾनि, परॾाॾनि, गुरुजन, भाउरनि, पुटनि, पोटनि, दोस्तनि, सावरनि ऐं शुभचिंतननि खे ऐं पंहिंजे सभिनी माइटनि खे ॿिन्ही पासनि में हथियारनि सां सजियल ॾिठो। वॾनि बुज़ुर्गनि खे, पितामहनि खे, आचार्यनि, मामनि, भाउरनि, मित्रनि खे ॾिसी करे अर्जुन भावना में वही करे श्री कृष्ण खे चयो, मुंहिंजा अंग पंहिंजनि खे ॾिसी करे हीना थी रहिया आहिनि। वार उभा थी करे काया में कमड़ी पैदा करे रहिया आहिनि। मुख सुकी रहियो आहे। चमड़ी बाहि जियां तपी ॿरी रही आहे। गांडीव धनुष हथनि मां खिसकंदो थो वञे। मां शिथिल थी वियो आहियां ऐं लाचार आहियां। कुझु बि बीह करे मां करे सघां। माधव, जंग में सभु अशुभ थींदो ॾिसी करे मां घबराए रहियो आहियां। हिन संग्राम में पंहिंजनि खे मारे करे कुझु बि सुठो न थींदो। हे कृष्ण, न त विजय चाहियां थो, न ई राज ऐं न ई सुखनि जी मूंखे इच्छा आहे। हे गोविंद, मूंखे अहिड़े राज सुख या हिननि जीवन मां कहिड़ो लाभ आहे। असांखे जिन सां गॾु राज ऐं सुख भोगण जी इच्छा आहे, उहे ई जीवन जो सुख त्याग करे हिन युद्ध भूमीअ में असांजे साम्हूं बीठा आहिनि। साम्हूं असांजे गुरुजन, पुट, पितामह, मामा, सावरा बीठा आहिनि। पोटा, साला ऐं सभु संबंधी बि साम्हूं बीठा आहिनि। हे मधुसूदन, उहे सभु भले मूंखे मारे छॾनि, मां उन्हनि खे मारणु न चाहींदुसि। पृथ्वी छा, टिनी लोकनि जे राज लाइ बि उन्हनि खे मारणु न चाहींदुसि। हे जनार्दन, मूंखे धृतराष्ट्र जे पुटनि खे मारे कहिड़ी ख़ुशी हासिल थींदी, बल्कि हिननि हमलावरनि खे मारे त पाप ई लॻंदो। हे माधव, मूंखे धृतराष्ट्र जे पुटनि, माइटनि, मित्रनि सभिनी खे मारणु वाजिबु नथो लॻे, छो त मूंखे पंहिंजे ई कुटुंब जे माण्हुनि खे मारे सुख न मिली सघंदो। लोभ करे हिननि खे कुल जे नास में दोष नज़र नथो अचे। मित्रनि जो विरोध करण में बि हिननि खे कोई पाप नज़र नथो अचे। हे जनार्दन, असां कुल जे नास मां पैदा दोष सम्झण वारा आहियूं। छो न असां हिन पाप खां बचण लाइ कुझु वीचार कयूं। कुल जे नास सां सनातन कुल धर्म नष्ट थी वेंदो आहे ऐं धर्म जे नास सां समूरे कुल में अधर्म वधंदो आहे। हे कृष्ण, धर्म जे वधीक वधी वञण ते कुल जूं नारियूं दूषित थी वेंदियूं आहिनि। स्त्रियुनि जे दूषित थी वञण ते नाजाइज़ संतानूं पैदा थींदियूं आहिनि। अणचाहियल संतानुनि जे वधण ते कुल में नर्क जीवन पैदा थींदो आहे। जल पिंड दान जे समाप्त थी वञण ते कुल जे पितरनि में गिरावट अची वेंदी आहे। हिननि अणचाहियल संतानुनि जे दुष्कर्मनि सां कुल परंपरा नष्ट थींदी आहे। उन्हनि जे दुष्कर्मनि सां सनातन कुल धर्म ऐं जाति धर्म बि नष्ट थींदो आहे। हे जनार्दन,
मां गुरु परंपरा में ॿुधो आहे, जेको कुल धर्म खे नष्ट कंदो आहे, अहिड़े मनुष्य खे अनिश्चित वक़्त ताईं नरक में रहणो पवंदो आहे। ओ केतिरी अजीब ॻाल्हि आहे। असां महान पाप करण लाइ तयारु आहियूं। राज सुख जे लोभ में पंहिंजनि प्यारनि खे मारण लाइ उतावला आहियूं। पंहिंजनि खे मारण जो पाप कंहिं बि हालत में मां करे न सघंदुसि। जंग में पराजित थी मां ख़ुदि उन्हनि जे हथां मरणु चाहींदुसि। संजय चयो। इहो चई अर्जुन पंहिंजो हथियार हेठि फिटो करे कंबंदड़ हिर्ते सां रथ जे पोएं भाङे में वेही रहियो। ओम तत्सत। अहिड़ी तरह श्रीमद् भगवद गीता रूप उपनिषद ब्रह्म विद्या हेठि योग शास्त्र में श्री कृष्ण अर्जुन संवाद जो अर्जुन विषाद योग नाले वारो पहिरियों अध्याय पूरो थियो।